नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सांगड़ खां ख़बर ॾींदा हलूं त सांगड़ में वणन जी वाढी जो सिलसिलो जारी है। सांगड़ माहौल दोस्त कमेटी पारां वणन जी वाढी खिलाफ़ एक अहम गॾिजाणी समाजी अॻुवाण जी शिरकत। वणन जी वाढी जे रोकथाम लाइ अहम कानूनी कदम खणण ते गौर वीचार। गॾिजाणी में ज़िले में वणन जी वाढी खिलाफ़ 144 कालम लागू करण जो मुतालबो। वणन जी वाढी मुतलिक़ लाॻापियल खाते जे ऑफिसरन खे लेटर लिखण ऐं पटिशन दाख़िल करण जो फ़ैसिलो। गॾिजाणी बाद माहौल दोस्त कमेटी पारां वणन जे क़त्लेआम खिलाफ एहतजाज मुज़ाहिरो। इन मौके ते प्रोफेसर नवाज़ कुंबर नाले वारे कालम निगाह, अमीर बख्श बुर्दी, हैंड्स सांगड़ जे डिस्ट्रिक्ट मैनेजर मंसूर जब्बार मेमण ऐं ॿियनि चयो आहे त वण असांजो मुल्क जो असांजे दुनिया जो सरमायो आहिनि। त असांखे वणनि खे बचाइणु घुरिजे। उन लाइ असांखे कोशिशि करणु घुरिजे त असां जेको आहे गवर्नमेंट खे बि अपील आहे त 144 लागू करे जेको आहे वणनि ते वाढकाई मना कई वञे ऐं जेके बि अनलीगल वण जे कटनि था उन्हनि ते जेको आहे कार्रवाई कई वञे, छो त वण बचायो ऐं माहौल बचायो। एहतजाज कयो आहे, इंशाअल्लाह अॻिते एहतजाज कंदासीं ऐं जेके वण जी ॾींहों ॾींहुं वधंदी बि वञे। असां हिनखे पुलिस ऐं डिप्टी कमिश्नर मुलवस कयूं था त इन जे मिली भॻ सां सॼो थी रहिया। SSP या SHO जे मिली भॻ सां थी रहियो। जेको राति बेट में ट्रैक्टर ट्रालियूं ऐं उन खां पोइ हाणे फटा रक्षा जेके वञनि था डेली। दुनिया माहौलियाती तब्दीली करे सख़्त परेशान है। इन्हनि चयो त असां गॾिजाणी में फ़ैसिलो कयो है त हिननि वणनि जी वाढी जे ख़िलाफ़ कानूनी कदम खणण लाइ जदोजहद कंदासीं। पहिरें मरहले में लाॻापियल खाते जे ऑफिसरनि सां मुलाक़ात करे वणनि जी वाढी खे रोकण लाइ दरख़्वास्त ॾींदासीं ऐं उन लाइ 144 कालम लागू करण लाइ ज़ोर भरींदासीं। ईअं न थियो त पोइ अदालत में पटिशन दाख़िल कराईंदासीं। इन्हनि चयो त वणनि जी बचाव करण हर हिक ते फ़र्ज़ आहे, छो त इन्हनि सां माहौलियाती असरनि खे घटि करे सघिजे थो। असां वणनि जी वाढी ख़िलाफ़ हर फोरम ते आवाज़ उथारींदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.ht.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।